अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं दोस्त सद्दाम हुसैन वधूं था अज जी इंट्रस्टिंग ऐं मालूमाती वीडियो की तरफ़। कंप्यूटर अज असांजी ज़िंदगी जो एक अहम हिस्सो बणिजी चुका आहिनि। ॻाल्हि तहक़ीक़ जी हुजे, पोलाद जी खोजना जी हुजे या हरफती तरक्की जी हुजे, कंप्यूटर का सिवाय कुछ भी मुमकिन न आहे। गुज़िरियल कुछ ॾहाकनि में असां न फ़क़ति कंप्यूटर की जिसामत के तमाम घणो नंढो करे छॾियो आहे, पर हिन जी हिसाबी अमल जी सघ के भी तमाम घणो वधाए छॾियो आहे। मिसाल तौर ते जेकॾहिं असां अॼुकल्ह जी स्मार्टफोन की हिसाबी सलाहियत की ॻाल्हि कयूं त उहे अॼु खां 50 साल अॻु जे उन्हनि फ़ौजी कंप्यूटरनि खां बहितर आहिनि जेके जिसामत में हिकु वॾे कमरे जे बराबरि हूंदा हुआ। तंहिं हूंदे बि अॼुकल्ह जा कंप्यूटर केतिरनि लिहाज़ खां कामिल न आहिनि। जेकॾहिं उन्हनि जी सभ खां आम हदबंदी की ॻाल्हि कयूं त उहा उन्हनि जी रफ़्तार आहे, छाकाणि त मुंझल हिसाबी मसावातनि कम्प्लेक्स मैथमेटिकल इक्वेशन्स के हल करण वास्ते उन्हनि खे तमामु घणो वक़्तु घुर्बल हूंदो आहे। उन्हनि कंप्यूटरनि जे ॿियनि हदबंदियुनि में मवाद के महफ़ूज़ करण वारी जॻह जो मसइलो ऐं तवानाई जी खपत अहम आहे। तंहिं करे हाणे असांखे अहिड़नि कंप्यूटरनि जी ज़रूरत आहे जेके हर खेत्र में अॼुकल्ह जे कंप्यूटर जी भेट में केतिरा ई भेरा बहितर हुजनि। गूगल, IBM ऐं इंटेल जहिड़ियूं कंपनियूं क्वांटम फिज़िक्स जे असूलनि जो इस्तेमालु करे अहिड़नि कंप्यूटरनि खे ठाहिण में रुधल आहिनि जिन खे असां मुस्तक़बिल जा कंप्यूटर चई सघूं था। इन्हनि कंप्यूटरनि खे क्वांटम कंप्यूटर सॾियो वञे थो। अहिड़नि कंप्यूटरनि जो सादो कमु करण वारो नमूनो न फ़क़ति कामयाबी सां ठाहियो वियो आहे, पर नंढनि हिसाबी अमलनि में उन्हनि जो इस्तेमालु करे उन्हनि जी कामयाब चिकास बि कई वई आहे। हाणे उहे कंपनियूं उन्हनि कंप्यूटरनि खे वॾे पैमाने ते ठाहिण जे तयारियुनि में रुधल आहिनि। जेकॾहिं वॾी सतह ते क्वांटम कंप्यूटरनि जी तयारी शुरू थी वई त पक सां उहे अॼुकल्ह जे कंप्यूटरनि जो मुतबादिल बणिजी वेंदा। क्वांटम कंप्यूटर अहिड़ा कंप्यूटर हूंदा आहिनि जेके हिसाबी अमलनि खे सरअंजाम ॾियण लाइ क्वांटम बिट्स या क्यूबिट्स जो इस्तेमालु कंदा आहिनि। क्यूबिट्स छा आहिनि? आमतौर ते जेके कंप्यूटर असां इस्तेमालु कंदा आहियूं जहिड़ो कि डेस्कटॉप, लैपटॉप, टैबलेट या स्मार्टफोन, असां उन्हनि खे बाइनरी कंप्यूटर बि सॾींदा आहियूं, छाकाणि त उन्हनि में जेके बि अमली तजिया थींदा आहिनि उन्हनि जो बुनियादु हिकु या ॿुड़ी ते हूंदो आहे। हिकु बाइनरी कंप्यूटर कंहिं बि क़िस्म जे हिसाबी अमल खे सरअंजाम ॾियण जे लाइ प्रोसेसर ट्रांजिस्टर जो इस्तेमालु करे थो। हर ट्रांजिस्टर या त ऑन हालत में हूंदो आहे या वरी ऑफ हालत में, मतिलबु हा या न वारी हालत में। हिकु चालू ऑन हालत खे जॾहिं ॿुड़ी बंदि ऑफ हालत खे ज़ाहिर करे थो। हिकु प्रोग्राम या अलगोरिदम में ॿिए मरहले में कहिड़ो हिसाबी अमल करिणो आहे उन्हनि जो फ़ैसिलो ॿुड़ी ऐं हिकु खां ई थींदो आहे। कंप्यूटर जे प्रोग्राम ठाहींदड़नि जे बारे में हैरान कंदड़ ॻाल्हि उहा हूंदी आहे त उहे फ़क़ति जेकॾहिं ही इफ़ दिस त पोइ उहो देन देट जे मंज़रनामे खे इस्तेमालु करे माइक्रोसॉफ्ट जे मुंझाईंदड़ सॉफ्टवेयर ठाहींदा आहिनि। इफ़ दिस ऐं देट देन हिकु मसावात आहे जेका कंप्यूटर प्रोग्रामिंग में इस्तेमालु थींदी आहे। मिसाल, अगरि तव्हां हिन बटण खे दॿायो त उन जे पोयां इहा प्रोग्रामिंग हूंदी आहे त जेकॾहिं को इफ़ दिस, जेकॾहिं को हिन बटण खे दॿाए इफ़ दिस यानी हे कमु करे त पोइ उहो देन डेट यानी उनखे उहा चीज़ साम्हूं प्रोग्रामिंग उहा चीज़ साम्हूं आणींदो जेका चीज़ हुन में प्रोग्राम कई वई हूंदी। मिसाल, अगरि असां शेयर जे बटण खे क्लिक कयूं था, शेयर जे बटण खे, त उन में जेका प्रोग्रामिंग आहे उहा सिर्फ़ु शेयर वारी हूंदी यानी शेयर थियण वारी प्रोग्रामिंग हूंदी। त पोइ देन देट उन जो जेको आउटपुट हूंदो यानी असांखे जेको उहो ॾेखारींदो साम्हूं, उहो आउटपुट देन देट जो हूंदो यानी उन में कंप्यूटर प्रोग्रामिंग अहिड़ी थियल हूंदी। उहा चीज़ असांखे जंहिं बि असां फंक्शन खे इफ़ दिस कंदासीं यानी उन ते क्लिक कंदासीं त असांखे उन जॻह ते वठी ईंदो जहिड़ी उन जे पुठियां प्रोग्रामिंग थियल हूंदी। उन खां पोइ बाइनरी कंप्यूटरनि जे बारे में ॼाणण जे लाइ खोड़ सारियूं शयूं आहिनि, पर सभ खां आम ॻाल्हि उहा आहे त उहे कंप्यूटर हिसाबी अमलनि खे सरअंजाम ॾियण लाइ
जन बुड़ियुनि ऐं हिक जो इस्तेमालु कंदा आहिनि, असां उन्हनि खे बिट्स सॾींदा आहियूं। जेकॾहिं क्वांटम कंप्यूटरनि जी ॻाल्हि कयूं त हिन में बिट्स न पर क्यूबिट्स जो इस्तेमालु कयो वेंदो आहे, जिन खे क्वांटम बिट्स बि सॾियो वेंदो आहे। उन्हनि क्यूबिट्स में हिकु वधीक कारगुज़ारी जो अमल हूंदो आहे जेको बिट्स में न हूंदो आहे। हक़ीक़त में बिट्स जे मामले में मालूमात फ़क़ति ॿिनि हालतुनि में मौजूदु हूंदी आहे, या हिकु या ॿुड़ी। मतिलबु मंतक़ तयारु करण जे वक़्तु कंहिं ठाहींदड़ वटि फ़क़ति जेकॾहिं इफ़ दिस त पोइ उहो दैट देन जो ई मामिलो हूंदो आहे। जेकॾहिं क्यूबिट्स जी ॻाल्हि कयूं त उहे हिकु साई में ॿुड़ी वारी हालत में बि थी सघनि था, हिकु वारी हालत में बि, ऐं उन्हनि ॿिन्ही हालतुनि में बि मतिलबु मंतक़ तयारु करण वक़्तु सॉफ्टवेयर खे ठाहींदड़ हिकु ई वक़्तु जेकॾहिं ही इफ़ दिस त पोइ उहो देन दैट सां गॾोगॾु जेकॾहिं ॿई इफ़ बोथ जी हालत जी बि चिकास करे सघे थो, जेको हिसाबी अमलनि जी रफ़्तार खां तमामु घणो वधाए छॾींदो। जेसीं ताईं उन्हनि क्यूबिट्स जो मुशाहिदो नथो कयो वञे, उहे हिकु ई वक़्तु सभिनी मुमकिन हालतुनि में हूंदा आहिनि, जिन खे घुमंदड़ हालतूं चयो वेंदो आहे, स्पिनिंग स्टेट्स चयो वेंदो आहे। उन्हनि घुमंदड़ क्यूबिट्स जी हालत खे हिकु ऐं ॿुड़ी सां मापण जे बदिरां उन्हनि खे अप ऐं डाउन ऐं ॿई बोथ जे नाले वारनि टिनि हालतुनि सां मापियो वेंदो आहे। उन्हनि क्यूबिट्स जो कमु करण वारो तरीक़ो क्वांटम फिज़िक्स जो तब्दीक वारो असूल सुपरपोज़िशन फिनोमिना हूंदो आहे। उहे क्यूबिट्स हिक ॿिए ते क्वांटम मुंझारो क्वांटम इंटेंगलिमेंट जो इस्तेमालु करे उन वक़्तु बि असर लॻाए सघनि था जॾहिं उहे तबी तौर ते हिक ॿिए खां ॻंढियल बि न हुजनि। क्वांटम फिज़िक्स में असां ॾिसंदा आहियूं त उहा दुनिया जेतिरी सादी नज़र ईंदी आहे ओतिरी उहा न आहे, छाकाणि त क्वांटम ज़रड़ा उन वक़्तु अलॻि क़िस्म जो बर्ताव कंदा आहिनि जॾहिं उन्हनि जो मुशाहिदो कयो वेंदो आहे, ऐं उन वक़्तु अलॻि क़िस्म जो जॾहिं उहे मुशाहिदे हेठि न हूंदा आहिनि। इन जो सभ खां बहितर मिसाल ॿिटो ॾार वारो तजुर्बो डबल स्लिट एक्सपेरिमेंट आहे। उहो असांखे उहो ॾेखारे थो त जॾहिं क्वांटम ज़रड़नि जो मुशाहिदो कयो वेंदो आहे त उहे हिकु ज़रड़े जीअं बर्ताव कंदा आहिनि, ऐं जॾहिं उन्हनि जो मुशाहिदो न कयो वेंदो आहे त उहे हिकु लहर जीअं लॻंदा आहिनि। ईअं थियण जो सबबु उहो हूंदो आहे त असल में उहे क्वांटम ज़रड़ा न त ज़रड़ा हूंदा आहिनि, न ई वरी लहर। हक़ीक़त में उहे पंहिंजे हर मुमकिन हालत जे मज़बूत गुमान रूप में मौजूदु हूंदा आहिनि, जिन खे असां लहरी अमल वेव फंक्शन सॾींदा आहियूं। मतिलबु हिकु ई वक़्तु उहे ज़रड़ा बि हूंदा आहिनि ऐं लहर बि, पर जीअं ई असां उन्हनि जो मुशाहिदो कंदा आहियूं उहो लहरी अमल रही पवंदो आहे। उन्हनि मां कंहिं हिकु हालत जी चूंड थींदी आहे, आख़िर में असांखे उहा ई मिलंदी आहे। क्वांटम कंप्यूटर क्यूबिट्स खे इस्तेमालु करे कुदरत में मौजूदु क्वांटम ज़रड़नि जे उन्हनि बर्ताव जी तक़लीद सिम्युलेट कंदा आहिनि, जंहिंसां उन्हनि जी ताक़त ऐं रफ़्तार केतिरा ई भेरा वधी वेंदी आहे। अहिड़ी उहो कहिड़ी रीति थींदो आहे, हिन खे हिकु सादे मिसाल ते सम्झूं था। जॾहिं असां कंहिं सिके खे उछलाईंदा आहियूं, सिको सुकून में अची किरण खां पोइ असांखे या त अखर मिलंदो आहे या भूरी मिलंदी आहे। असांजा अॼुकल्ह जा बाइनरी कंप्यूटर बि अहिड़ा ई हूंदा आहिनि, जंहिंमें असां वटि या ॿुड़ी या वरी हिकु हूंदो आहे। हिन लाइ अहिड़ियुनि हालतुनि खे हल करण में असांजे कंप्यूटरनि खे वधीक वक़्तु लॻंदो आहे, जंहिंमें केतिरा ई जवाब अचण जा हिकु जेतिरा मौक़िया हूंदा आहिनि, छाकाणि त उहे वरजाए करे हर मुमकिन हालत जी चिकास कंदो आहे। हाणे जेकॾहिं क्वांटम कंप्यूटर जी ॻाल्हि कयूं त उहो अलॻि तरीक़े सां कमु कंदो आहे। जेसीं ताईं असांजो सिको घुमी रहियो हूंदो आहे उन वक़्तु ताईं असांखे ख़बर न हूंदी आहे त कहिड़ी हालत में ईंदी, मतिलबु अखर ईंदो या भूरी ईंदी। चवण जो मतिलबु जेसि ताईं सिको घुमी रहियो आहे उन वक़्तु ताईं उहो हिकु ई वक़्तु ॿिन्ही हालतुनि में हूंदो आहे। क्यूबिट्स जो जेसीं ताईं मुशाहिदो न कयो वेंदो आहे उहे बि सरासर अहिड़ी ई हालत में हूंदा आहिनि, मतिलबु त उहे हिकु ई वक़्तु केतिरनि ई इम्काननि जी चिकास करे सघनि था। चवण जो मतिलबु उहो आहे त जेसीं ताईं हिकु बाइनरी कंप्यूटर अहिड़नि मसइलनि ते कमु करणु शुरू कंदो उन वक़्तु ताईं हिकु क्वांटम कंप्यूटर असांखे हिन जो जवाबु ॾेई छॾींदो। जेकॾहिं कमु करण वारी सलाहियत सां ॾिसूं त गूगल जो क्वांटम कंप्यूटर असांजे आम कंप्यूटर खां केतिरा ई लख भेरा वधीक तेज़ आहे। क्वांटम कंप्यूटर जी तमामु घणी रफ़्तार ऐं ताक़त जे
केतिरनि ई कंपनी जी तरफ़ पंहिंजो ध्यानु छिकाए रही आहे, पर उन्हनि खे ठाहिण ऐं उन्हनि सां कमु करणु हिन वक़्तु एतिरो सवलो न आहे, छाकाणि त मुशाहिदो करण ते क्यूबिट्स जी हालत तब्दील थी वेंदी आहे। उन्हनि जो इस्तेमालु करण सां तमामु घणी गड़बड़ पैदा थिए थी। मतिलबु जेतिरो घणो क्यूबिट्स जो इस्तेमालु थींदो ओतिरा ई घणनि ग़लतियुनि जा मौक़ा बि वधी वेंदा। ॿी परेशानी उहा बि आहे त अक्सर क्वांटम कंप्यूटरनि खे 2 डिग्री जी वेझड़ाई वारी गर्मी पद में रखण जी ज़रूरत हूंदी आहे, जेको पोलार खां बि थधो हूंदो आहे। उन्हनि खे ठीकु करण सां कमु करण जे लाइ वधीक सघ जी बि ज़रूरत हूंदी आहे। मतिलबु हिकु क्वांटम कंप्यूटर खे अमल जोॻो बणाइण में तमामु घणो ख़र्चु अचे थो, तंहिं करे हाणोके वक़्त में वॾे तादाद में उन्हनि जो इस्तेमालु मुमकिन न आहे। हिन वक़्तु फ़क़ति गूगल, इंटेल ऐं IBM जहिड़ियुनि कुझु कंपनियुनि ई क्वांटम कंप्यूटर ठाहे रहियूं आहिनि ऐं उन्हनि में वधीक सुधार आणण जी कोशिशि करे रहियूं आहिनि, पर एतिरी पक आहे त ईंदड़ वक़्त में क्वांटम कंप्यूटर ई राज कंदा। जेकॾहिं क्वांटम अज़मत, क्वांटम सुप्रेमेसी जे लिहाज़ खां ॾिठो वञे त कुझु वक़्तु अॻु गूगल ब्रिस्टिलकॉन नाले हिकु नई क्वांटम हिसाबी अमल कंदड़ चिप जो ऐलान कयो हो, जंहिंमें 72 क्वांटम बिट्स जा क्यूबिट्स जो इस्तेमालु कयो वियो, जेका क्वांटम हिसाबी अमल करण वारे खेत्र में सभ खां वधीक क्यूबिट्स जो इस्तेमालु कंदड़ चिप बणिजी वई आहे। हिन खां अॻु उहो रिकॉर्ड IBM जे क्वांटम प्रोसेसर जे नाले हो। हिन में 50 क्यूबिट्स जो इस्तेमालु कयो वियो आहे। क्वांटम कंप्यूटर छा करे सघनि था? उहे कंप्यूटर उहे कुझु करे सघनि था जेका असांजे अॼुकल्ह जी बाइनरी कंप्यूटर जे वस जी ॻाल्हि न आहे। जॾहिं त क्वांटम कंप्यूटर क्यूबिट्स जो इस्तेमालु कंदा आहिनि, जेके हिकु ई वक़्तु केतिरा ई कमु करे सघनि था, हिकु ई वक़्तु हिकु मसइले जा केतिरा ई हल तुर्त कढे सघनि था। उन्हनि खे बाइनरी कंप्यूटरनि जी हिकु मसइले खे हर उहो ॾसी करे हिसाबी अमल जी ज़रूरत न पवंदी आहे त जेकॾहिं ईअं थींदो त उहो नतीजो ईंदो ऐं जेकॾहिं ईअं न थियो पोइ उहो नतीजो ईंदो। क्वांटम कंप्यूटर हिकु ई वक़्तु उन्हनि ॿिन्ही हालतुनि जी चिकास करे वठंदा ऐं असांखे अहिड़नि मसइलनि जो जवाबु तुर्त ई मिली वेंदा। जेतोणीकि क्वांटम कंप्यूटर हिन खूबी हाणे खां ई असांजी पूरी हिफ़ाज़ती निज़ाम खे ख़तरे में विझी छॾियो आहे, छाकाणि त अहिड़नि कंप्यूटरनि जे लाइ हिन वक़्तु राइज हिफ़ाज़ती निज़ाम ते खाट हणणु हैकिंग खां वॾी ॻाल्हि न हूंदी। हिन ख़तरे खे ध्यान में रखंदे तहक़ीक़दान अहिड़ा नवां फ़नी तरीक़ा ॻोल्हण में रुधल आहिनि जेके क्वांटम खाट खां मथां क्वांटम हैकिंग प्रूफ हुजे। मुस्तक़बिल में जॾहिं असां वटि क्वांटम कंप्यूटर जी बुण रखंदड़ मुख़फ़ी लिखत वारो निज़ाम, क्वांटम क्रिप्टोग्राफ सिस्टम, मुख़फ़ी डेटा जेको को ॿियो ॿुधी या ॾिसी न सघे क्रिप्टोग्राफ हूंदो त उहे तमामु घणा महफ़ूज़ हूंदा, जंहिंजे करे असांखे लॻभॻि खाट हणणु नामुमकिन हूंदो, यानी हैकिंग करणु नामुमकिन। तहक़ीक़दान क्वांटम कंप्यूटरनि बाबति हिन करे बि पुरमींदा आहिनि छाकाणि त उन्हनि जे वसीले उहे मुंझाईंदड़ कीमियाई रद्द अमल जा ख़ाका मॉडल्स बि तयारु करे सघंदा। अॼुकल्ह जे बाइनरी कंप्यूटर जी मदद सां उहो कमु करणु तमामु मुश्किल हूंदो आहे। जुलाई 2016 ईस्वी में गूगल जे इंजीनियरनि पहिरियों भेरो क्वांटम पुर्ज़े जो इस्तेमालु करे हाइड्रोजन मालिक्यूल खे तक़लीद सिम्युलेट कयो। तंहिंखां पोइ अॼु ताईं IBM केतिरनि ई मुझियल मालिक्यूलनि जी तक़लीद करे चुको आहे। जेकॾहिं सभु कुझु ठीकु हलंदो रहियो ऐं असां क्वांटम हिसाबी अमल खे अञा बि वधीक कारगर बणाइण में कामयाबु थी वियासीं त पोइ ईंदड़ वक़्त में असांखे केतिरा ई अहिड़ा नवां मालिक्यूल ॾिसण जे लाइ मिलंदा जंहिंजो इस्तेमालु असां दवाऊं ठाहिण सां गॾोगॾु ॿियनि केतिरनि ई शोबनि में करे सघंदासीं। खणी ॻाल्हि पोलार जी खोजना जी हुजे या नई दराफ़तनि जी हुजे, क्वांटम कंप्यूटर उन्हनि समूरनि शोबनि में अहम मदद ॾेई सघनि था। दोस्तो, अगरि असांजी वीडियो अव्हांखे पसंदि आई हुजे त लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा ऐं दोस्तनि सां शेयर कंदा। हिन में जेतिरो बि स्क्रिप्ट इस्तेमालु कयो वियो आहे उहो डॉक्टर यूसुफ सूमरे जो आहे, जेको इंस्टीट्यूट ऑफ फिज़िक्स यूनिवर्सिटी ऑफ सिंध जामशोरे सां तालुक़ु रखे ॾींदा। असांखे इजाज़त ॿी वीडियो में इंशाअल्लाह अव्हां सां मुलाक़ात। अल्लाह।